नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त इस्लामाबाद में खबर ॾींदा आहियूं त पाकिस्तान जी जग मशहूर सूफ़ी कवाल ऐं गुलूकार आबिदा परवीन ऐं नाले वारे गुलूकार शफ़क़त अमानत अली खान जे मिलण जी हिकु वीडियो वायरल थी रही है। वीडियो में ॾिसी सघे थो त पाकिस्तानी जे म्यूज़िक इंडस्ट्री जा ॿ वॾा सितारा हिक ॿिए सां मिलण जे लाइ हिक ॿिए ॾांहुं वधी रहिया आहिनि। उन दौरान लेजेंडरी गुलूकारा आबिदा परवीन शफ़क़त अमानत अली जा पेर छुअण लाइ झुके थी ऐं शफ़क़त अमानत अली आबिदा परवीन खे अक़ीदत मंझां मथे कंदे भाकुर पाए मिले थो, जंहिंखां पोइ ॿई हिक ॿिए खे एतिरामन ॿाहूं ॿधी रहिया आहिनि। इन मुख़्तसिर वीडियो जे कमेंट बॉक्स में आबिदा परवीन जा मदाह संदसि उन अमल खे पसंदि नाहिनि करे रहिया। सोशल मीडिया वाइपेदारनि चयो आहे त आबिदा परवीन खे शफ़क़त अमानत अली जा पेर छुअण न घुर्जनि, जॾहिं त कुझु माण्हुनि त वरी चयो त इहा भारतीय रवायत आहे जंहिंखे इख्तियार न कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।